अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुश्तबा तुनियो हाज़िर आहियां। चैनल आहे मुश्तबा तुनियो ऑफिशियल। सभिनि खां पहिरियों तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त हेठां जेको हीउ ॻाढ़ो बटन नज़र अची वियो आहे सब्सक्राइब जो, हिनखे दॿायो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। बेल आइकॉन जे बटन खे प्रेस कयो, दोस्तनि सां शेयर कयो, वीडियोज़ खे लाइक कयो। दोस्तो हीउ चैनल मुंहिंजो जेको आहे सो साल अॻु में मां स्टार्ट कयो ऐं कुझु वीडियोज़ ठाहिणु शुरू कया, पर कुझु मसइले जे करे यूट्यूब हिन चैनल खे मुंहिंजे टर्मिनेट करे छॾियो। वरी हाणे मां जॾहिं यूट्यूब खे ईमेल कई त मुंहिंजे चैनल खे वापसि मूंखे ॾिनो वञे, त यूट्यूब मूंखे जेको आहे चैनल वापसि ॾिनो आहे। ऐं मां कोशिशि कंदुसि हिन चैनल ते मां डिफरेंट कॉन्टेंट, कॉमेडी ऐं एंटरटेनिंग कॉन्टेंट आणण जी कोशिशि कयां। त उन ई सिलसिले में हीअ वीडियो मां ठाहे रहियो आहियां। अॼु जंहिं टॉपिक ते पाण ॻाल्हाईंदासीं इहो आहे मज़ाहिया मज़मून, ऐं जंहिंजो उनवान आहे सभु चकर आहे पैसे जो। त अर्ज़ु कयो आहे, मोहबत ऐं प्यार जूं ॻाल्हियूं आहिनि सभु बेकार जूं ॻाल्हियूं। मोहबत ऐं प्यार जूं ॻाल्हियूं आहिनि सभु बेकार जूं ॻाल्हियूं। मुड़ुसु ज़ाल साम्हूं क़ुर्बानीअ जो ॿकर आहे, जेको बि ॾिसो था दोस्तो सभु पैसे जो चकर आहे। पैसे जो चकर आहे, दा पैसे जो चकर आहे। दोस्तो पैसो उहो अलादीन वारो चिराग आहे जेको गॾह जा हथ मटाए खेसि खचर बणाए थो, ऐं खचर वटि अगरि खोड़ सारा पैसा अची वञनि त हू रिश्वत ॾेई करे घोड़े हुजण जो लाइसेंस वठी सघे थो। अगरि तव्हांखे इन ॻाल्हि ते यकीन अचे त तव्हां कंहिं बि क़रीबी लाइसेंस ऑफिस में वञी करे उते इहो माजरा ॾिसी सघो था, कीअं गॾहनि खे घोड़नि जा लाइसेंस मिलनि था पिया। जी हा, रिश्वत जे ज़रिए तव्हां कुझु बि करे सघो था। पाकिस्तान आहे दा, पाकिस्तान ज़िंदाबाद। ॿुधई त पोइ ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो किथे हुआसीं पाण, पैसो चकर आहे पैसे जो। पैसो जेको आहे वाक़ई पैसे जी इंपोर्टेंस अगरि असां ॻाल्हायूं, वधीक गौर फ़िक्र कयूं, त तव्हां इंडिया जो बॉलीवुड जो फिल्मूं बि तव्हां ॾिसंदा हूंदव। सभिनी खां मशहूरु गानो काफ़ी अर्सो पहिरियों हलियो त क्यों पैसा पैसा कर दिए, क्यों पैसे ऊपर तुमर दिए, अलाए कीअं गानो हो इहो। इन में ॾिसो तव्हां अगरि गाने ते गौर कंदव त अक्षय कुमार जेको इंडिया जो सुपरस्टार आहे, उहो हिन गाने में जेको आहे सो मुखातिबु आहे इंडिया जी ख़ूबसूरत तरीन, हसीन तरीन ऐं अमीर तरीन जेको आहे सो माई आहे कतरीना कैफ। उनखे जेको आहे सो मुखातिबु थींदे चवे थो त पैसे ते तूं छो थी मरी। तव्हां इहो सोचो त जेको आहे सो कतरीना कैफ जहिड़ी ख़ूबसूरत माई अगरि पैसे ते मरी सघे थी, त असां जहिड़े नॉर्मल शकिल जहिड़ा माण्हू ऐं जेको आहे सो उन सां गॾु वरी ॾुतड़ियल ग़रीब पाण जहिड़ा जेके माण्हू आहियूं असां, त उन्हनि खे त पैसो जेको आहे न सो प्यार खां प्यारो हुजणो खपे। ख़ैर वधीक असां पैसे जी इंपोर्टेंस अगरि तव्हां ॻाल्हायूं, अगरि गौर फ़िक्र कंदासीं पाण, त पैसो अगरि दोस्तो तव्हां वटि हूंदो त तव्हां चकरा ॻोठ खे बि चाइना टाउन ठाहे सघो था। बग़ैर पैसे जे तव्हां चकरा ॻोठ जी सफ़ाई बि नथा कराए सघो। दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे त पैसो अॼुकल्ह एतिरो ज़रूरी थी वियो आहे। मां त चवां थो त दोस्ती यारीअ में, रिश्तेदारीअ में, शादीअ में, पढ़ाईअ में, अस्पताल में, हर जॻह ते पैसे जी ज़रूरत आहे। तव्हांखे ॿुधायां, तव्हां अगरि ॿाहिरि निकिरो था, खीसे में अगरि तव्हांजे माल आहे न, मां ॿुधायां थो तव्हांखे कॉन्फिडेंस आहे, कॉन्फिडेंस तव्हां घुमी सघो था। यार पैसो आहे, को मसइलो कोन्हे यार। अॻियां अगरि ट्रैफिक पुलिस वारे रोकियो त 50 रुपया ॾींदासीं, निकिरी वेंदासीं। पर यकीन कयो, अगरि तव्हां वटि खीसे में पैसा न आहिनि, तव्हांजो कॉन्फिडेंस लेस हूंदो, तव्हां कॉन्फिडेंस किरियल हूंदो, तव्हां ड्रिजल हूंदो, सेमियल हूंदो, त यार अलाए छा थींदो बाबा। ॻाल्हि ई खबर नथी अचे, मतिलबु केरु पकिड़े विझे, को पुलिस वारो पकिड़े विझे, को कुझु थी वठे, की तव्हां छा कंदासीं, पैसा ई कोन्हनि खीसे में। अॼुकल्ह त इहो आहे, फोरू बि जेके अगरि पैसा न आहिनि त इहे मुफ़्त में गोली हणी हली था वञनि। इहो दौर अची वियो आहे, ॿुधव। त पैसे जी इंपोर्टेंस तमामु घणी ज़रूरी थी वई आहे। पैसो तव्हां एतिरे अंदाज़ो इन मां बि लॻाए सघो था त तव्हां अगरि ॿारनि खे जेको आहे सो 10 रुपया ॾींदव ऐं हेॾा 50 रुपया ॾींदव, ॿार बि सम्झे थो 50 वारो नोट वधीक आहे। ॿार तव्हांखां 50 वठंदो, 10 न वठंदो। पैसे जी इंपोर्टेंस ॿारनि लाइ बि इंपोर्टेंट थी वई आहे। मां चवां थो तव्हां अॼुकल्ह मार्कूं तव्हां स्कूलनि में पैसे ते थियूं हलनि पियूं, तव्हांजी अस्पताल में जेसिताईं मरीज़ खे पैसा जमा न कराए एडमिट नथा कनि पिया, सही आहे। तव्हांजा केस आहिनि, उन्हनि में पैसे जी ज़रूरत आहे, हर शइ में पैसे जी ज़रूरत आहे, दा हर शइ में। के त टॉपिक काफ़ी सीरियस थींदो थो वञे, थोरो कॉमेडी तरफ़ आणियूंसि था, लाइट कॉमेडी तरफ़ था आणियूंसि। त दोस्तो अॻु में पुराणे ज़माने चवंदा पैसो पैसे खे छिकींदो आहे। जी हा, अगरि तव्हां वटि पैसो हूंदो त तव्हां पैसे खे छिके सघो था। पैसो चवंदा आहिनि त सभु कुझु न आहे, बिल्कुलु वाक़ई पैसो सभु कुझु न आहे, पर घणो कुझु आहे। पैसे सां तव्हां घणियूं कुझु शयूं ख़रीद करे सघो था, घणियूं एक्टिविटीज़ करे सघो था। मां चवां थो पैसो तव्हां वटि हूंदो त पैसो इन दी एंड अल्टीमेटली कॉन्फिडेंस आहे। पैसो कॉन्फिडेंस आहे दा, पैसो कॉन्फिडेंस आहे बा। पैसे सां ई तव्हांजी भाॼी थी अचे, पैसे सां ई तव्हांजो तेल थो अचे, पैसे सां ई तव्हांजो घी थो अचे, पैसे सां ई तव्हांजो जेको आहे सो मानी था खाई सघो, पैसे सां ई तव्हां जेको आहे सो दवा था खाई सघो, पैसे सां ई तालीम तव्हांजी पैसे सां आहे, तव्हांजी जेको आहे सो नौकिरी पैसे सां आहे, तव्हांजी छोकिरी आहे मतिलबु शादी तव्हांजी पैसे सां आहे, तव्हांजो जेको आहे सो पढ़णो मरणो हर शइ पैसो आहे अॼुकल्ह। त भाउ पैसे खां बग़ैर त तव्हां कुझु बि नथा करे सघो। इवन तव्हांजी नंढे में नंढी शइ पैसे सां थी अचे। पैसो एतिरो ज़रूरी थी वियो आहे, मां तव्हांखे छा ॿुधायां, मां तव्हांखे कीअं ॿुधायां केतिरो ज़रूरी थी वियो आहे। मूंखे पाण ई ख़बर कोन्हे पैसो केतिरो ज़रूरी थी वियो आहे। पैसो एतिरो ज़रूरी थी वियो आहे, मां तव्हांखे कीअं ॿुधायां केतिरो ज़रूरी आहे। भाउ पैसो ज़रूरी आहे, ख़ैर तमामु घणो ज़रूरी आहे।
पर वधी ॻाल्हियूं त असां जेको आहे दोस्तो पैसे जी अहमियत खे वधीक ज़ाहिर करण लाइ ऐं ॻाल्हि ते वज़न चवंदा आहिनि विझिजे न त उन में शेर ठोके छॾिजे माना शेर तव्हां वटि हूंदो न त ॻाल्हि में वज़न अची वेंदो आहे त मां पंहिंजी ॻाल्हि खे वज़न ॾियण लाइ मां कुझु शाइरी लिखी आहे त जेको आहे सो पैसे जी इंपोर्टेंस ते वज़न अचे त उन लाइ जेको आहे सो मां अर्ज़ु कयो आहे त नर खां मादीअ ताईं तोहर खां शादीअ ताईं सभु चकर आहे पैसे जो प्यार खां पढ़ने ताईं दांदलीअ खां धरणे ताईं सभु चकर आहे पैसे जो मुर्गीअ खां दाल ताईं स्कूल खां अस्पताल ताईं सभु चकर आहे पैसे जो गॾह खां गाॾीअ ताईं गॾह खां गाॾीअ ताईं पोटे खां वरी ॾाॾीअ ताईं सभु चकर आहे पैसे जो कफ़ खां कालर ताईं हीअ जो कफ़ आहे इहो अर्ज़ु कयो आहे कफ़ खां कालर ताईं पेट्रोल खां वरी डॉलर ताईं सभु चकर आहे पैसे जो अगठ खां सलवार ताईं बंदूक खां तलवार ताईं सभु चकर आहे पैसे जो आख़िरी शेर ते गौर कजो गौर फ़िक्र कजो अवाम खां हुकुमरान ताईं नवाज़ खां इमरान ताईं सभु चकर आहे पैसे जो दोस्तो सभु चकर आहे पैसे जो अदा सभु चकर आहे पैसे जो दोस्तो अगरि तव्हांखे मुंहिंजो ही मज़मून या ही कॉन्टेंट अगरि तव्हांखे पसंदि आयो आहे त काइंडली शेयर कयो दोस्तनि सां लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो मूंखे मोटिवेट कजो अगरि तव्हांखे पसंदि न बि आयो आहे त बि तव्हां मूंखे कमेंट करे ॿुधाए सघो था त मां हिनखे कीअं इम्प्रूव करे सघां थो ऐं कीअं मां वधीक बहितर कॉन्टेंट आणण जी कोशिशि करे सघां थो ऐं मूंखे इजाज़त ॾिजो इनशाला वरी मिलंदासीं बाय बाय खचड़ न खच्चर हा अर्ज़ु कयो आहे खां मादीअ ताईं ॾिसां पहिरियों हले थो इमरान खां उल्टो थी वियो अलाए हिकिड़े पाड़े में अची वियो यार कसम और छाड़े पैसा ॾियार मालिक त पाड़ो छॾियूं